ओम शांति। हाणे असां बाबा खे याद था करो। महात्मा त्रिपुटी से वेठिया निराकार रूप में बाबा की याद करो। मन में कोई भी ॻाल्हि हुजे बाबा खे ॿुधाए छॾो। ओम शांति। अॼु मिठा मिठा श्री बाबा ब्रह्मा जी तम द्वारा चवंदा थे मीठे ॿार हाणे हिन सृष्टि ते पवित्र सुख शांति वारी दुनिया अचण वारी। हिन सृष्टि जी दुनिया त हले ई थी, दुनिया है न। हिन दुनिया में सभु कुछ थे ई थो, लेकिन ये दुनिया हाणे दुख जी दुनिया है। लेकिन कल यही दुनिया सुख शांति खुशी पवित्रता वारी दुनिया थी है। मतलब हाणे ये दुख जी दुनिया है, कल इन दुनिया में सुख ही सुख होंदो। दुख जो नाम निशान ही न होंदो। कंहिंखे भी के प्रकार जो दुख थींदो ही न। कल जे माण्हू चईंदा न हाणे अचण वारे समय में ईअं थींदो ईअं थींदो। गवर्नमेंट ये रूल थी करे, गवर्नमेंट ये ठाहे थी त अचण वारे समय में हिन हिते ईअं ठहींदो पोइ ईअं थींदो। त हाणे भगवान स्वयं हिन सृष्टि ते अची करे असांखे ॿुधाए थो कि अचण वारो समय जीअं चईंदा न अॼु ऐं कल्ह, त उहो अचण वारो समय एतिरो नज़दीक ई आहे कि हुन समय में हिन सृष्टि ते छा हूंदो, सभु कुछ सुख शांति खुशी वारो ई हूंदो। अहिड़ो कुछ हूंदो ई न जो असांखे दुख अशांति परेशानी थे। सिर्फ असांखे न, सिर्फ मनुष्य आत्मा खे न, प्रकृति जीव जंतु जानवरनि खे भी बाबा चए थो कोई प्रकार जो दुख न थींदो। ॾिसो घर घर में हर मनुष्य आत्मा खे, हर जीव जंतु जानवर खे, प्रकृति खे दुख आहे। लेकिन अचण वारी दुनिया जेकी हूंदी उते कंहिंखे भी दुख अशांति परेशानी न। जे गवर्नमेंट कोई रूल कढंदी आहे न त चईंदा आहिनि हाणे गवर्नमेंट जीअं थी करे पोइ हीअं थींदो। तो जॾहिं उहो रूल निकिरी वेंदो पोइ हुन खां पोइ हीअं सभु थींदो। उहे बाबा चए थो कि हाणे अचण वारी दुनिया में सुख शांति खुशी हूंदी। मां अहिड़ी दुनिया ठाहियां थो, अहिड़ी दुनिया भी ठाहियां थो। हुन दुनिया में कहिड़ा कहिड़ा नियम हूंदा उहो भी असांखे बाबा ॿुधाए करे हाणे खां ई धारण थो करे। हुते दुख शांति हूंदो ई न, अपवित्रता हूंदी ई न, सुख शांति खुशी वारी दुनिया थी वेंदी। त जीअं दुनिया में गवर्नमेंट अहिड़ा रूल कढंदी आहे ईअं कंदी आहे, पोइ हाणे परमात्मा सतगुरु अची करे, परमात्मा तुंहिंजी आत्मा जो पीउ अची करे अहिड़ी दुनिया ठाहे। लेकिन भगवान जे हिन प्लान खे केरु सम्झी सघंदो? कोटन में कोई में भी कोई सम्झी सघंदो। हुन में भी मुख्य 8 धारणा 8 आत्मायूं आहिनि हिन दुनिया में, जो भगवान जी अचण वारी दुनिया खे, जो भगवान दुनिया ठाहे थो, हुन दुनिया जे बारे में सभु कुछ सम्झी सघंदा आहिनि। सिर्फ़ 8 अहिड़ी आत्मायूं आहिनि जो सभु कुछ सम्झी सघंदियूं कि हाँ भाई अचण वारो समय हिन सृष्टि ते कीअं हूंदो। 8 में भी जेकी नंबर 1 हूंदी, पहिरें नंबर जी जो आत्मा आहे उनखे तो सभु कुछ सम्झ में स्पष्ट, जेके पहिरें 2 नंबर जी आत्मायूं आहिनि, 8 में भी पहिरें 2 नंबर वारी आत्माउनि खे ज्यादा सभु कुछ सम्झ में। त बाबा चवनि था कि हाणे हुन दुनिया में अगरि असांखे हलणो, छो जो उहा जेकी अचण वारी दुनिया हिन ई सृष्टि ते हूंदी,
ठीक है। हुन दुनिया में एतिरा जेका दुनिया में माण्हू आहिनि, एतिरा जेका धर्म आहिनि, सभु न हूंदा, थोड़ा सा ई माण्हू हूंदा। कहिड़ा माण्हू हूंदा जो हाणे परमात्मा खे यादि करे, उहो जीअं चए थो उहो उथनि था, वेहनि था, खाइनि था, पीअनि था न, बसि उहे ई माण्हू हूंदा हुन दुनिया में। बाक़ी सभु एॾा सारा माण्हू हुन दुनिया में न हूंदा। त बाबा चवनि था की हाणे उन दुनिया में अगरि असांखे हलणो आहे, जी सम्झो कोई चए माण्हू की हाणे हिन शहर में इहो वॾो कुझु चीज ठहण वारी आहे, लेकिन हुन जॻह ते उहो ई वञी सघंदा जेका हाणे हुनमें पैसा लॻाईंदा, या जंहिं वटि इहा अकुल हूंदो उहो ई माण्हू उते वञी सघंदा आहिनि, ॿियो कोई बि न वञी सघंदो। असांखे पतो लॻो भई अहिड़ी जॻह ठहे थी हिन शहर में, लेकिन हुनजे लाइ असांखे पैसा बि लॻाइणा पवंदा ऐं इहो सिखणो बि पवंदो, तॾहिं असां होॾे वञी सघंदा आहियूं। इहा टिकट बि वठणी पवंदी। त उहो ई परमात्मा चए थो हाणे ॾिसो चारो तरफ़ प्रकृति जो रूप ॾिसो था, किथे बारिश, बाढ़, भूकंप, माण्हुनि खे हिकदमि छा थो थी वञे। ॾिसो ॿाहिरां जे देशनि में था ॾिसो, हिकदमि माण्हुनि खे अलाए छा थो थी वञे, पूरो शहर जो शहर ई जलाए था छॾनि। माण्हू ख़ुदि दुनिया में माण्हुनि खे एॾो क्रोध थी वियो आहे, हिक ॿिए जे ॾाढा दुश्मन थी विया आहिनि की ॿिनि ॼणनि जी दुश्मनी जे कारण पूरो शहर जलाइण में देरी नथा करनि। प्रकृति ॾिसो, किथे बाढ़, किथे सुखो, किथे भूकंप, किथे माण्हू लड़ाई झगड़ा था करनि। त धीरे धीरे ये दुनिया ख़त्म थिए थी। किथे कहिड़ो ट्रेन एक्सीडेंट थियो, बस एक्सीडेंट थियो, बाढ़ आई, केॾा माण्हू मरी था वञनि हिक साथ। पोइ धीरे धीरे करे ये दुनिया ई पुरानी दुनिया ख़त्म थिए थी न। अॼु माण्हू घर में ॾिसो, पहिरियों परिवार केॾो वॾो हूंदो, हाणे माण्हू अचानक कॾहिं बि शरीर थो छॾे, कुझु पतो लॻे थो? माण्हू शरीर छॾे थो छॾे, या माण्हू ई घर वारनि खे मारे था छॾनि, कुझु सम्झ में ई नथो अचे। त अहिड़ी छोजी हाणे ये दुनिया ख़त्म थियण वारी आहे न, ये नर्क ख़त्म थियण वारो आहे, दुख जी दुनिया ख़त्म थियण वारी आहे। पोइ हिते ई सुख जी दुनिया ई ठहींदी, लेकिन आत्मायूं त असां ई हूंदासीं न हुन मां, ॿियो कोई मथे कोई ॿियो आत्मायूं त न आहिनि जो हुन सुख जी दुनिया में ईंदी। हाणे भॻवान असांखे सुठा कर्म करण सेखारनि था, पोइ जेकी आत्मायूं हाणे सुठा कर्म करण सिखंदियूं उहो हुन सुख जी दुनिया में अची वेंदी। बसि असां मां ई कोई न कोई ईंदो, ॿियो कोई मथे कोई आत्मा न, भॻवान न ईंदो हेठि रहण। मां बाप असांखे सिखाए थो, पढ़ाए थो, उथणी वेहणी सिखाए थो, ॻाल्हाइण सिखाए थो, हुन दुनिया में कीअं रीति रस्म हूंदो, कीअं सभु कुझु हूंदो, उहो असांखे ई सिखाए थो। जेका सिखनि था, पोइ जेका माण्हू सिखी वेंदा हाणे उहा हिन सृष्टि ते वापसि हिन सुख जी दुनिया में ईंदा। बाक़ी जेका नथा सिखनि सभु मथे परम धाम में हली वेंदा। त बाबा चए थो की हाणे कल्ह हिन सृष्टि ते सुख, शांति, ख़ुशी जी दुनिया, ख़ुशियुनि वारी दुनिया अचण वारी आहे, पवित्रता से संपन्न दुनिया अचण वारी आहे। त असांखे हुन दुनिया में हलण लाइ भॻवान खे पैसा न ॾियणा आहिनि, दान पुण्य न करणो। कहिड़ो दान करणो आहे? पंहिंजी बुराइनि जो भॻवान खे दान ॾियो, पंज विकार बुराई दान ॾियो, पंज दुख हुनखे ॾियो, पंज अवगुण हुनखे ॾियो। ऐं हुनखां असांखे छा वठिणो? गुण, शक्तियूं, ज्ञान हुनखां वठिणो ऐं हुनखे जीवन में धारण करे। त बाबा हाणे चवनि था कि तॾहिं असां हुन दुनिया में हली सघंदासीं।
त बाक़ी माण्हू काॾे असांखे कुझु ॾेखारण या कुझु काथे एंट्री जे लाइ माण्हू खे पैसा ॾियणा पवंदा आहिनि। अॼु मंदर टिकाणनि में बि केॾो दान थो करणो पए न, ताकी वो तुंहिंजी अरदास करनि, तुंहिंजी नाम भगवान ते। माण्हू ॾिसो कि असां आरतियुनि में असांजे लाइ भगवान सां प्रार्थना करनि त कुझु न कुझु उन्हनि खे दान पुण्य कंदा, ओतिरा दक्षिणा ॾींदा, तॾहिं हुनजे नाम जी अर्ज़ी लॻंदी। त माण्हू सोचंदा आहिनि भगवान बि रिश्वत वठंदो। त माण्हू भगवान ऐं ख़ुदि खे केॾो दूर सम्झंदो आहे न, हुन पंडित पुजारनि खे नज़दीक सम्झंदो आहे। जो गुरुद्वारे में अरदास तो करे वो भगवान जे नज़दीक आहे, हुन उहो अरदास कंदो त भगवान ॿुधो, तव्हां कंदव त न ॿुधंदो। मनुष्य जी मत आहे न, उल्टी सुल्टी मत माण्हू नी त कई आहे न। जेका ग्रंथ शास्त्र पढ़नि था, गीतायूं पढ़नि था, रामायण भागवत पढ़नि था, उन्हनि जी भगवान ॿुधंदो, तव्हांजी न ॿुधंदो। उन्हनि खे पैसा ॾियो अरदास जा, आरतियुनि जा, हिन जा, पोइ वञी करे वो तव्हांजे नाम जी अर्ज़ी लॻाइण, तव्हांजो इच्छा पूरी थी वेंदी। हीअं के सम्झ ॾिनी आहे, भगवान त न ॾींदो अहिड़ी। ये मनुष्य जी सम्झ आहे न, उल्टी सम्झ, जंहिंजे कारण ई असां भगवान सां दूर थिया आहियूं न। त माण्हू छा सम्झंदा, भई हा भई एतिरा पैसा ॾियो त असांजे नाम जी अरदास थींदी, असांजे नाम जो इहो थींदो, उहो थींदो। त हाणे असांखे छा करिणो, हिते त परमात्मा स्वयं असांखे कुझु पैसा वठंदो ई न आहे। चईंदो तव्हांखां मां पैसा वठी छा कंदमि। भगवान एॾी सुंदर दुनिया ठाहे थो, ऐं हुन दुनिया में हलण जे लाइ सिर्फ़ु असांखां छा थो घुरे, कहिड़ो दान थो घुरे। असां में, असांजी आत्मा में जो विकार बुरायूं आहिनि उहे भगवान खे दान में ॾियो। असांजे अंदर जो अवगुण आहिनि, जो बुरायूं आहिनि, जो ॻाल्हियूं आहिनि, जिनजे कारण सोचे सोचे घड़ी घड़ी दुखी था थियूं, परेशान था थियूं, उहो सभु असां भगवान असांखां उहो सभु कुझु चाहींदो कि उहो मूंखे ॾेई करे मुंहिंजा ॿार सदा ख़ुशि रहो। बाक़ी भगवान ये थोड़ी तो चए था मुझसे एतिरा पैसा चढ़ाए त मां तव्हांजी मन्नत पूरी कंदमि। कोई चईंदो हा भई एतिरी दक्षिणा ॾियो त तव्हांजी मन्नत पूरी थी वेंदो। त माण्हू वटि आई न, त माण्हू काथां ॾींदो ॿुधाए। माण्हू त वहमनि में पइजी वेंदो आहे न, भई असां भगवान खे एतिरी दक्षिणा न ॾियो। इन पुजारियुनि खे, न भाई साहब वारनि खे, इन्हनि खे भगवान सम्झी वेठा आहिनि माण्हू। पर इहा छा था करनि, इहे पवित्र रही भगवान खे यादि था करनि। त तव्हां बि पवित्र शुद्ध रही सघंदा आहियो न, तव्हां छो था रहो। तव्हां बि मन बुद्धि संस्कार पंहिंजो शुद्ध रखो, छो हिकु ॿिए जी ग्लानी था करो, छो उल्टो सुठो था सोचो। पवित्रता हिकु त विकार बुराइनि जी वशी करे कर्म न करो। काम, क्रोध, लोभ, मोह, अहंकार, ईर्ष्या, द्वेष, नफरत, घृणा, ईर्ष्या न करो। मन में सुठा वीचार, बुद्धि सुठी, संस्कार सुठा, बोलचाल सुठो। त तव्हां बाबा चए थो ॾिसो, मां आत्माउनि जो बि परमात्मा आहे। मां त जो आत्मा मन सां यादि कंदी आहे परमात्मा हुनजी मदद करण लाइ तयार थींदो। लेकिन माण्हू अलाए कहिड़े कहिड़े देहिक रूप में भगवान खे मञी वेठो आहे, त असां भगवान सां ॾाढो दूर थी विया। असां सोचदा आहियूं असां त नीच पापी आहियूं, असां त गर्भगृहस्थी में दुनिया में रहण वारा आहियूं। इहे पंडित पुजारी त भगवान जे नज़दीक हूंदा आहिनि, इहे त हिननि सां गॾु रहंदा आहिनि। पर पत्थरनि जी मूर्ति सां गॾु रहंदा आहिनि, उहो त पुस्तकनि सां गॾु रहंदा आहिनि। पत्थर जी मूर्ति भगवान थोड़ी है, ग्रंथ शास्त्र भगवान थोड़ी है, आहिनि भगवान। अगर ये मूर्ति भगवान आहिनि, ग्रंथ शास्त्र भगवान आहिनि, त असां मथे कंहिंखे यादि था करूं। अञा कंहिंजो इंतजार आहे। अगर ग्रंथ तव्हांजो भगवान आहे त तव्हांखे कंहिंजो इंतजार कंहिंजो था करो, भगवान खे सॾु छो था करो। हे भगवान कॾहिं ईंदे असांजा दुख दूर कंदे, असां त ॾाढो भटकिया आहियूं, तूं कॾहिं मिलंदे।
कॾहिं त ईंदो भगवान कहिड़े न कहिड़े रूप में, भगवान खे रड़ियूं करे करे। अगरि ग्रंथ शास्त्र भगवान आहिनि या मूर्तियूं भगवान आहिनि त हेॾा घंटा ताड़ियूं वॼाए करे जोर जोर सां चिल्लाए करे कंहिंखे था सॾु करो, कंहिंखे था चओ अच 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 अच, रूप बदिले करे अच। सम्झणो खपे न इहे सभु भगवान न आहिनि, भगवान त मथे रहंदो आहे। ही त असां पंहिंजी समझ अनुसार जो सम्झ आयो उहो सभु लिखी करे ग्रंथ शास्त्र ठाता, जीअं सम्झ में आयो ओड़ी शक्लियूं ठाहे करे भगवान जी मूर्तियूं ठाहे करे वेठा आहिनि। पर भगवान जो त कोई शारीरिक आकार आहे ही न, वो तो निराकार परम पिता परमात्मा है न, थींदा ई न। तो अगर असां इहे शब्द खे ध्यान में ॾियो न, परम पिता परमात्मा, मतलब वो परे ते परे रहण वारो असांजो पिता आहे, वो परे ते परे रहण वारी हिकु आत्मा आहे। परमात्मा मतलब परे ते परे रहण वारी आत्मा, शक्तिशाली आत्मा। त वो परमात्मा असांजो असांजी आत्मा जो पिता आहे। त जॾहिं असां मथे उन्हनि खे यादि था करूं त ज़रूर उहा मथे ई हूंदो, ऐं असांखे असां हुनखे सॾु था करूं भई तूं अचु। त बाबा चए थो हाणे सृष्टि ते मां वरी खां आयो, सृष्टि ते मां वरी खां आयो आहियां तव्हांजे लाइ नई दुनिया ठाहिण। नई दुनिया जे लाइ बाबा खे रोज़ रोज़ नई नई ॻाल्हियूं ॿुधाईंदा रहियूं, भई हुन नई दुनिया में छा छा हूंदो, कीअं कीअं हूंदो, उते मुख्य पवित्रता हूंदी। तो हाणे संगम युग ते भगवान अची करे ऑर्डिनेंस कढियो अथई कि हाणे सभी आत्मायूं पवित्र ठहो, विकार बुराइनि जे वश थी करे कर्म न करो। ये भगवान असांखे चए थो हिन संगम युग ते। चए थो हाणे सभु पवित्र रहो, छो जो हुन दुनिया में पवित्रता हूंदी। त तॾहिं त ॾिसो हिन समय माण्हू रक्षाबंधन छो मल्हाईंदा आहिनि। रक्षाबंधन जो मतलब हूंदो कि भेण भाउ खे राखी बंधदी आहे कि त हुनजी रक्षा कंदो, ऐं भेण भाउ खे पवित्र संबंध चईंदा आहिनि। लेकिन अॼुकल्ह त कोई बि संबंध पवित्र न आहे। पहिरियों त ब्राह्मण ॿुधंदो हुयो न पर पवित्र राखी, त हाणे इलाही के रिवाज कटियो भई भेण भाउ खे ॿधी। पहिरियों ब्राह्मण ॿुधंदा हुया, लेकिन हिन जो अर्थ छा आहे? ब्राह्मण अर्थात हिन दुनिया में रहण वारा ब्राह्मण पवित्र त नथा रहनि, लेकिन ब्राह्मणनि जो अर्थ ई आहे पवित्र। त पवित्र आत्मा असांखे राखी ॿधी करे असांखे बि पवित्र रहण जी प्रतिज्ञा कराइण जो ॾींहुं रक्षाबंधन हूंदो। हिन समय त अगरि भेण शादी करे छॾे त खुद ही विकारी थी वेंदी आहे, त वो भाउ खे राखी कीअं हुनखे चए कि तूं पवित्र रहो। त चलो भेण अञा शादी न कई आहे पवित्र आहे, भाउ शादी करे पवित्र विकारी थी वियो, पोइ हुनखे कीअं चईंदी भई तूं पवित्र रहो। और चलो अॼुकल्ह भेण शादी करे ॿी जॻह हली वेंदी त भाउ हुनजी कीअं मदद कंदो। अॼुकल्ह माण्हू पढ़ाई लिखाई करण लाइ, नौकरी धंधो करण लाइ विदेश बि हली था वञनि। अॼुकल्ह त दुनिया में सम्झो भाउ नंढो आहे, भेण वॾी आहे, त हुनजी कीअं मदद कंदो। त असल में हिन रक्षाबंधन जो अर्थ हूंदो आहे हिन समय जॾहिं परमात्मा हिन सृष्टि ते ईंदा आहिनि, असां ॾाढे समय खां भगवान खे सत्ता करूं, त हिन समय जॾहिं उहे सृष्टि ते ईंदा आहिनि त उहे असांखे पवित्रता जी प्रतिज्ञा कराईंदा आहिनि। ऐं जेका माण्हू पवित्र रहंदा आहिनि, जेका पक्का ब्राह्मण हूंदा आहिनि, उहो पोइ ॿियनि खे राखी पाईंदा आहिनि। जीअं असांखे पहिरियों पतो लॻो त असां पवित्रता धारण कई, हाणे असां जॾहिं पवित्र रहंदा आहियूं
त बाबा चए थो हाणे तव्हां ॿियनि खे बि राखी ॿधो कि उहे बि पवित्र बणो। छो जो पवित्रता ई सुख शांति जी जननी आहे। अॼु अगरि तव्हां भॻवान खां घुरो था हे भॻवान असांखे सुख शांति ॾे, त भॻवान चईंदा आहिनि तव्हां पंहिंजे मन वचन कर्म सभु शुद्ध रहो, सुठा रहो। मन जे वीचार, मुख जे बोल, कर्म सभिनि सां सुठा रहो, सभु सुठा कर्म करो, बोल बोलो, त आपे ही तव्हांजे जीवन में सुख शांति। पवित्रता सिर्फ ब्रह्मचारी न, ब्रह्मचारी भी आहे, मतलब असांजो सोचण, ॻाल्हाइण, करण भी पवित्र हुजे, तॾहिं असां जीवन में सुख शांति ऐं ख़ुशी में रही। त बाबा हाणे शो आहिनि हे त असांजे लाइ नई दुनिया ठाहिनि जिते सुख शांति ख़ुशी हूंदी। हिनजे लाइ असांखे छा रहणो आहे? पवित्र रहणो, मन वचन कर्म सदा शुद्ध रहणो। छा? मीठे मीठे सिकल जे ॿारनि खे थी माता पिता बाप दादा जो यादि प्यार ऐं गुड मॉर्निंग। रूहानी बाप जी सभिनि रूहानी ॿारनि खे नमस्ते। असांजी बि रूहानी माता पिता बाप दादा खे यादि प्यार गुड मॉर्निंग ऐं नमस्ते वरदान आहे। सदा मिलन जे झूले में झूलण वारा सत्संग जे वरदानी बाप समान ठहो। बाबा चिंता जीअं बाबा सदा ॿारनि जी हर आज्ञा खे मञी करे बाबा परमात्मा परम धाम खां हेठि ईंदा आहिनि। भई असां भॻवान खे सॾु करूं था त हिकु बार त भॻवान बि हेठि अची वेंदो। त ईअं बाबा चए थो जॾहिं तव्हां चईंदा आहियो त मां अची वेंदो आहियां। मथे बि हुयो, लेकिन मथे बि वेठे वेठे तुंहिंजी मदद त करनि था। त उहे ई असांखे बि, असां काथे बि आहियूं, लेकिन असांखे पंहिंजे सभिनि जी मदद करणी खपे। जे बाबा असां जॾहिं बि सॾु कंदा आहियूं त बाबा मथां खां हेठि लही आया आहिनि न, हाणे तुंहिंजी मदद करनि था। त असांखे बि बाबा जो चए, असांखे बि कोई मदद लाइ चए त सदा हाज़िर रहो। असांखे बि बाबा जो चयो चए कि ॿार हीअं करो हीअं करो हीअं करो, त असांखे सदा हाजी जो पाठ पक्को करे हुन खे कम खे करणो खपे, वो धारणा करणी खपे। अमृत वेले खां वठी राति ताईं बाबा जो असांखे धारणा चई अथई, जो असांखे कम चयो अथई, असांखे ख़ुशी ख़ुशी बाबा जी यादि में रही करे बाबा सां गॾु करणो खपे। स्लोगन आहे सदा बाप जी गुजाइन में समायल रहो, ये ही सेफ्टी के साधन। सदा खुद की आत्मा समझी करे परमात्मा की याद करो ऐं हुनजे चित्र ठाहे जी हेठां सुठा रहो। अॼु माण्हू सेफ्टी जो साधन समझे थो, भई चलो असां हिकु पुट था पैदा करूं, असांजो अंत में केरु ॾिसंदो केरु कंदो, उहो असांजी मदद कंदो, माण्हुनि जी आश रहंदी। ऐं ॿियो भला अलाए कहिड़े कहिड़े सेफ्टी जो साधन ढूंढे रखंदा आहिनि, दैहिक संबंधनि खे ठाहे रखंदा आहिनि, लेकिन असांखे सेफ्टी केरु ॾेई सघंदो? असांजी सदा हर समय, कहिड़ो बि समय हुजे, सदा असांजी हर समय मदद केरु करे सघंदा आहिनि? स्वयं परमात्मा ई करे सघंदो आहे। कोई बि देहदारी त केतिरो बि चओ हमजा भाउ आहिनि, मुंहिंजा वॾाई आहिनि, जीअं सभिनि जी मदद कंदा आहिनि। सभिनि जी मदद में कुझु न कुझु स्वार्थ त हूंदो ई आहे, लेकिन बाबा जो मदद कंदा आहिनि वो निस्वार्थ मदद कंदा आहिनि। स्लोगन है सदा ब्रह्मा बाप जी भुजाइन में समायल हुए रहो, तो यही सेफ्टी जो साधन आहे। शिव बाप ब्रह्मा तन में ईंदा आहिनि,
शिव ब्रह्मा तन्ने अची करे सिंह भी सदा मुंहिंजी भुजाइन में श्री हाणे ब्रह्मा जी भुजाइन शिव बाबा जी थी वई सदा मुंहिंजी भुजाइन में समायल रहो। ये हुई सेफ्टी जो साधन। ओम शांति। बाबा की याद करो।